गांधी जे कातिल नथूराम गोडसे सां का बि मेल मुलाक़ात कान हुई, पर ॿुधायो वञे थो त जॾहिं नथूराम गोडसे खे फांसी ते लटकाइण खां अॻु मैजिस्ट्रेट जे रूबरू पेश कयो वियो, तॾहिं मैजिस्ट्रेट गोडसे खे चयो त तूं का वसियत करणु चाहीं थो। गोडसे चयो त मूंखे कलम ऐं कागज़ ॾिनो वञे, आउं पाण लिखी ॾींदुसि। मैजिस्ट्रेट हिन जा हथ खोलाया ऐं खेसि कुर्सी ते वेहारे कागज़ ऐं कलम ॾिनो वियो। नथूराम गोडसे पंहिंजी वसियत में लिखियो त मुंहिंजी गांधी सां का बि ज़ाती दुश्मनी कान हुई। गांधी हिंदुस्तान जो विरहांगो क़बूल करे असां खां सिंधु धरती विञाए छॾी, जेका धरती सॼे भारत जी धरती खां वधीक पाक पोतर आहे, छो त असांजे धर्म जा 4 वेद आहिनि से सिंधु धरती जे सिंधु किनारे ते वेही लिखिया विया हुआ। हाणे मुंहिंजी ॿी का बि वसियत कान्हे, सिर्फ़ उहा आहे त फांसी खां पोइ जॾहिं मुंहिंजे लाश खे साड़ियो वञे त पोइ बचियल रख ऐं हॾा गंगा नदी में न, पर उहे सिंध धरती ते वहंदड़ सिंधु दरिया में विधा वञनि त जीअं मुंहिंजे रूह खे आराम पहुची सघे। नथूराम गोडसे जी अर्थियां अॼु ताईं पुणे जे शिवाजी नगर में पयूं आहिनि।